बंद करे छॾियो आवाज़ थो अचे ॿाहिरि मथे असांजा जेके मोहतरम दोस्त साईं असांजो नवीन साईं मौलवी दरबार साहिब असांजो लाइक़ एतिरा साईं इंतज़ार हुसैन शरीफ़ी साहिब साईं कौसर साहिब मुंहिंजो भाउ साईं गुलाम रसूल महर साहिब साईं गाज़ी खान वीर मुज़फ़र साईं रफ़ीक साईं फैज़ गुलमन सभु साईं मुंहिंजा मोहतरम गुज़ारिश अॼु साईं हीअ आहे त हिन ई हाल में असां 21 अप्रैल 2024 ते वेठासीं हिन ई ऑफिस में मथे असांजी वर्किंग कमेटीअ जो इजलास हुयो। उन वर्किंग कमेटीअ जे इजलास में असां वेठा हुआसीं, इजलास हले पियो। असां पाण में जेके हमख़्याल दोस्त हुयासीं, हाजी शफ़ी उमर सॼे जे सथ जा असां जेके साथी हुयासीं, उहे सभु दोस्त पाण में जेको आहे सो कचहरी करे इजलास में शरीक थियासीं। इजलास 2 बजे शुरू थियणो या 3 बजे उहो लेट सां इजलास शुरू थियो। इजलास पंहिंजी कार्रवाई सां हलंदो रहियो। उन हलंदड़ इजलास में मूंखे दोस्तनि सलू कयो त 2 मिंट तव्हां सां ॻाल्हाइणो। साईं थोरो ख़ामोश थी वियो, ये तव्हां सभु दोस्त आवाज़ सभु मोहतरम आहियो। दोस्त मोबाइल खे मोबाइल में जेका सो ऑफ करे छॾियो, साइलेंट करे त तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तंहिंमहिल तकलीफ़ में हली पई कंहिं विलेज सदर जे दोस्त जी, मूंखे दोस्त ॿाहिरि वठी विया त असांखे तोसां ठहिणो आहे। असांजी दिली ख़्वाहिश आहे त तूं असां हिक ॿिए सां गॾु हुजो। इलेक्शन कमीशन जी सेक्रेटरी उहा असां तोखे ॾिनीसीं। हाणे छड़ा राति जा 8 पहर तव्हां सिर्फ़ु ख़ामोशी कयो त हिते ई आहे इलेक्शन कमीशन पाण चूंडे वञो। नालो मुंहिंजो थो अचे, साईं अमवाला चयो, पर साईं रफ़ीक साहिबु निकिरी वियो आहे, उनखे थोरो एतमाद वठूं। पर राति जा 8 पहर असां तोखे ॾींदासीं। मां साईं अमवाला खे चयो पाण भई ॻाल्हाईंदा आहियूं हमेशह अकेला। पोइ के 2 लफ़्ज़ मां एक्स्ट्रा ॻाल्हाए वेंदो आहियां, मां उन ते न बीहंदो। के 2 लफ़्ज़ वाधारा तव्हां ॻाल्हाए वेंदा आहियो, तव्हां उन ते न बीहंदा आहियो। इन ॻाल्हि खे छॾियो हाणे बसि वेठा आहियूं। उन खां पोइ साईं मुमताज़ शाह आयो। साईं मुमताज़ शाह खे मां इनकार कयो त मां वेठा आहियूं। डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो, साईं मुमताज़ शाह, मुंहिंजा दोस्त बि आहिनि, ॿाहिरि बि आहिनि। उन्हनि ॿिन्ही माथे फोर्स कयो त हेॾे 2 मिंट ॿाहिरि निकिरी अचे। मां निकिरी वियुसि, मौला साहिबु बीठो। उते मां सां ॻाल्हि तई थी त सेक्रेटरीशिप बि तव्हांखे ॾियूं था इलेक्शन कमीशन जी, ऐं साईं रफ़ीक खे सिर्फ़ु एतमाद वठूं राति जा 8 पहर। ऐं हाणे जेको आहे सो वर्किंग कमेटीअ में इहा अनाउंस करे था वञो। मां दोस्तनि खे खिली पियो त मां चयो असां बि जेको हिन तंज़ीम में हिते आया आहियूं। हाणे वर्किंग कमेटीअ में अनाउंस कयो था। साईं रफ़ीक असांजो सभिनी जो मोहतरम आहे। बाक़ी वरी सुबुह कहिड़ो सुप्रीम इदारो थींदो जेको उन खे वरी हेॾे करे वरी मूंखे ॾींदो हिते जेको आहे सो ईअं न। साईं अमवाला चयो त तूं रस्तो कढ, पुराणो माण्हू आहे, मुंहिंजो माड़ रस्तो आहे। हाणे जॾहिं हिन महफ़िल में वेठा आहियूं, सभु असांजा मोहतरम मौजूदु वेठा आहियूं, ग़लति कया ख़ुदा कंदो त असां न कंदासीं। वला साईं चयो मुंहिंजो माड़ रस्तो आहे, बाडीअ खे पाण अख़्तियार ॻाल्हाए। साईं खे 2 ॾींहंनि जो अख़्तियार उहा बाडी तूं ॾींदी, उन बाडी में तुंहिंजो माण्हू सेक्रेटरी करे खणी ईंदासीं। मुंहिंजो त सेक्रेटरी जो मेंबर, हिन जो तुंहिंजो माण्हू सेक्रेटरी खणी ईंदासीं। मां चयो वरी बि तव्हां पक कयो। एतिरे में साईं ज़मीर गुरडो अॼु हिते मौजूदु कोन्हे, 2 माण्हू मौजूदु आहिनि। डॉक्टर अब्दुल जब्बार खोसो बि मौजूदु आहे, साईं मुमताज़ शाह बि मौजूदु आहे। आज़ान बि अचे पियो। मां चयो तव्हां साईं गुलाम रसूल सां ॻाल्हाए पियो। साईं गुलाम रसूल खे साईं अमवाला लाइ ॿाहिरि वठी आयो। हाणे पोइ छा ॻाल्हायो उहो न को साईं मुमताज़ शाह ॿुधो, न को डॉक्टर अब्दुल जब्बार ॿुधो, न को मां ॿुधो। ईअं बीठा अची साईं गुलाम रसूल साईं अमवाला लाइ इहो हो करियो संभव। उतो जी साईं अमवाला निकितो त ईअं ओके करे निकितो। अचण लाइ असां सां कलमो भरे चई सेक्रेटरी तूं थिया, हाणे जीअं वणे थो उते तूं टाइम ॾियां। मां जीअं आयुसि त तीअं तकीर डॉक्टर अब्दुल जब्बार खे वेठासीं। डॉक्टर साहिबु रूमाल में ॻाल्हि कई, रूमाल में ॻाल्हि कई त इहा शइ थियणु घुरिजे।
मां उते चयो त मां चयो यार मुंहिंजी तबियत सही न आहे, मूंखे जेकॾहिं अॻ में ॻाल्हाइण जो टाइम ॾियो त महिरबानी थींदी, तबियत मुंहिंजी सही। मां चयो हिकु ॻाल्हि करे आहियां मतां इहा ॻाल्हि हेॾे हेॾे थी वञे ऐं इहा ई संगत सां ॻाल्हाए मां बाडीअ खे जेकॾहिं अख़्तियारनि जी ॻाल्हि कराए वञा त बहितर थींदो, माहौल ख़राबु न थी वञे। ॿाहिरि खां कलमो बि भरे आहियां, इहा शइ बि थी आहे। दोस्तनि चयो त बसि 2 मिंट तव्हांखे हाणे उनखे मां छा ॿुधायां, असां का ॻाल्हि तय करे आया आहियूं, कंहिंखे ॿुधायूं बि कोन्हे। 2 टे जेके दोस्त हुयासीं, पर दोस्तनि जो इसरार हो त 2 ज़िलनि जा सदर ॻाल्हाइनि, पोइ तव्हांखे ॻाल्हाइण था ॾियूं। उन खां पोइ साईं मुमताज़ शाह तकीर कई, साईं मुमताज़ शाह बि ॻाल्हि खोले रखी। अॼु को उस्ताद न्यूज़ वटि इहे क्लिपियूं हूंदियूं आहिनि। साईं अमा लाइ तकीर कई, साईं अमा लाइ बि सिधी साईं ॻाल्हि खोले रखी त बाडी खे अख़्तियार ॾियो। अॼु बि तकीर हूंदो बाडी खे अख़्तियार ॾियो, उहे पोइ वञी इहा शइ चूंडनि। मां ख़ुशी थी त जेको असां ॻाल्हि तय करे आहियूं उन ॻाल्हि ते दोस्त बीठा आहिनि। मां जेको जंहिंमहिल वारो आयो तंहिं महिल मां सभिनी खां हथ खणाया, इहो अख़्तियार ॾिनोसीं बाडीअ खे। इन ई ठाहे मुंहिंजे जुदो हुई त मेंबर, पर मां साईं मेंबर न कई त हिकिड़ो सेक्रेटरी, पंहिंजो सेक्रेटरी ठीकु आहे। जॾहिं दोस्त पाण में ठहूं था पिया, सभिनी दोस्तनि खां मां हथ खणाया त बाबा बाडी खे अख़्तियार, बाडी खे अख़्तियार अची वियो। मां सुबुह जो साईं डॉक्टर साहिब खे चयो त मां चवणु संगत ॾे वञु, पुछा करे त मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे। मां जांच कई, चयूं त साईं रफ़ीक निकिरी वियो आहे, पर पेटीएल मां पेटीएल जा 2 माण्हू जेकॾहिं लिखी पाण किथे ॻाल्हायूं त 3 माण्हू लाज़मी किथे न किथे तव्हांखे ॾिसंदो, तव्हांजो ॻाल्हि ॿुधी वेंदो। इहे पंहिंजी तनज़ीम आहे। मूंखे राति ई ख़बर पई त साईं रफ़ीक हिते आहे, फिलाणी जाइ ते रहियल आहे। मां चयो राति मूंखे चयो निकिरी वियो आहे, उन हलंदा त ॻाल्हाईंदा हलूं। इंसानु आहे, माण्हू गवर्नमेंट बि थियनि था, मिसल साहब बि थियनि था। मां डॉक्टर साहिब खे चयो त मां चयो संगत सां मिली अचे, ख़ासि करे साईं रफ़ीक ऐं साईं इंतज़ार था। मूंखे इहा पक ई त साईं रफ़ीक खे साईं यारा मुतमिन कंदा, साईं इंतज़ार खे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा त उहो वधि में वधि कोशिशि कंदो त सिकंदर इन संगत खे मिलो। डॉक्टर साहिबु हुयो, डॉक्टर साहिब खे मज़ो न आयो। जेका ॻाल्हि डॉक्टर साहिब जेके ॿिया दोस्त हुया, असां हिते वियासीं साईं मौज मूंसां लॻाई ॾिनी 40 उते मां साईं सालम खे चयो त मां तव्हांखे दोस्त तय करे वियो चयो त उन शइ ते बीहनि, न बीहंदासीं त हर को ज़ोर आहे साईं त ॾुखिया थींदासीं। साईं सालम खे चयो, साईं अशरफ बिरोई खे चयो, को बि दोस्त न बीठो, मां यको इलाजु कंदो रहियुसि। त मां चयो साईं बीहो, मां सां बीहो। पोइ सवली सिंधीअ में कहावत आहे त जेका थक बि आहे उहा घेर ॻोल्हींदी आहे, त किथां न किथां मन मां चढ़ां। पोइ लाज़मी पेटीएल में कोशिशि कबी आहे त किथां न किथां पोइ आशीर्वाद मिले, हेॾो मिले, होॾो मिले, काॾो मिले। मां कोशिशि कई त पंहिंजा जेके दोस्त आहिनि जेके हुया ज़िले सदर, उन्हनि जो आशीर्वाद वठी मां उन खां फ़ैसिलो वरितो त पाण खे इलेक्शन कमीशन जी ॿी जो जोड़ जकर करणु घुरिजे। लत लॻी थी चवंदा आहिनि त पुॼे चकर। वरी बि मां चयो राजूनी माण्हू वरी बि पाण जे मुंहुं न कजे। अॼु साईं अशरफ बिरोई हुजे त मज़ो अची वञे आहे। साईं अशरफ बिरोईअ खे घटि में घटि मां 60-70 फ़ोन कया। मां साईं दोस्तनि मां सां कमेंटमेंट कई आहे, दोस्तनि खे चयो त उन कमेंटमेंट ते बीहनि। जेकॾहिं कमेंटमेंट ते नथा बीहनि त ॿिलीअ खे माण्हू हथु विझंदो आहे त उहा बि पंहिंजो पाण खे छॾाइण जे लाइ नूंडा ॾींदी आहे। पोइ कॾहिं छॾाए वेंदी आहे, कॾहिं न छॾाए सघंदी आहे। साईं सालो मुंहिंजा फ़ोन न कया। हाजी साहिब खे चयो, हाजी साहिब चयो त साईं मां संगत सां ॻाल्हायो आहे, पर हाणे संगत नथी बीहे। तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॻाल्हायो। ॿीहर मां साईं सां ॻाल्हायो ॾींहुं रखी करे। मां चयोमांसि साईं हाणे मां सिर्फ़ु तव्हांजी मयार थो कयां, तव्हांखे इलेक्शन कमीशन जो चेयरमैन करे खयो अथऊं। तव्हांजो मुंहिंजो तालुक़ु पुराणो आहे, जो तव्हां सां तालुक़ु पहुचो हूंदो। साईं इंतज़ार असांजो तालुक़ु तव्हां सां पुराणो आहे। जेको साईं इंतज़ार सदर हो, मां डिवीज़न जो हुउसि। साईं जी असां टीम में गॾु हुआसीं। साईं हाजी अशरफ बिरोई हिते हुन तालुके जो सदर हो। मां साईं तव्हां संगत सां ॻाल्हायो, चेयरमैन तव्हां हो। हाणे जेका शइ मां कंदुसि भले तव्हांजे ख़िलाफ़ु न हुजां, पर उहा अकाउंट मुंहिंजे में दाख़िल थींदी, मुखालफ़त तव्हांजी थींदी। तव्हां नाराज़ अची साईं मां नाराज़ न आहियां, भले तव्हां इलेक्शन कमीशन में ठाहियो, तव्हांखे भले इज़त मिले थी। ठीकु आहे। उन खां पोइ मां दोस्तनि खे घुराए हैदराबाद प्रेस क्लब बुक कराए। साईं हाजी अशरफ बिरोई। मां चयो रूबरू हूंदी आहे त मज़ो। ठीकु आहे।
मां अॻ में चयो त अलाह जो ग़लति बयानु न कराईंदो, तंज़ीम जे भलाई लाइ गॾु चऊं अलाह तौफ़ीक़ ॾींदो त काथे बि लफ़्ज़ जी तिर जी ग़लति बयानी न थिए। उन खां पोइ असां इलेक्शन कमीशन जोड़ीसीं। इलेक्शन कमीशन जोड़ण में लाज़मी महिनत करणी पई हूंदी, कंहिं दोस्त खे बीहारणो पियो हूंदो, का दुश्वारी हूंदी, का ॿी का शइ हूंदी। असां इलेक्शन कमीशन जोड़े असां पंहिंजी इलेक्शन कमीशन जो ऐलान कयोसीं। ऐलान करण खां पोइ कोशिशि कईसीं त असांखे दोस्त गॾु विया। अॼु बि क्लिप पई हूंदी त मां उन बि चयो त तकरार थींदा आहिनि त उन्हनि में निबेरा बि थींदा आहिनि। साईं रफ़ीक जरवार, साईं मोहम्मद छुटल मलाह, जेको मां ॿ नाला खयां, हर भरो ख़ुशामद कयां त मां साईं इंतज़ार जो कयो नालो न, मां ॿ नाला खयां त साईं रफ़ीक जरवार ऐं साईं छुटल मलाह जेको बि फ़ैसिलो कंदा मूंखे उहो क़बूल। कोशिशि कयूं पिया त ॻाल्हि थांव वेझ पए, थांव पए, असांजी ॻाल्हि थांव न पई। कोर्टनि जे चकरनि में लाज़मी बेज़ारी साईं गुलाम रसूल बि थियो हूंदो, बेज़ारी मां बि थियो हूंदुसि। हिकु दफ़ो कोर्टनि जा चकर कढींदा वञूं पिया, साईं गुलाम रसूल ॾे मां ई ॻाल्हि कई कंहिं दोस्त सां, वेठा हली गाॾी मां पियो हलायां, ॿियो दोस्त उहो बि अॻ में मां चयो दोस्त पेटीएल जो न आहे, अॼु हिन फॉर्म ते चवंदो पेटीएल जो दोस्त, ग़लति बयानी न कंदो, उहो पेटीएल जो दोस्त। मां को ठाह वधीक को हो ठाह आहे, अञा आॻो आहे त मां को बदी न कई, मां गाॾी हलाइण में वरी को साईं गुलाम रसूल खे फ़ोन कयो त मूंखे जीअं साईं ॻाल्हाए थो, साईं खे लफ़्ज़ यादि हूंदो त मां हुनखे चयो तूं फ़ोन कई या साईं फ़ोन कई आहे। जीअं साईं मां था ॻाल्हाए त साईं निंड्रा आहे कुमार में, साईं चयो साईं तव्हांजी ॻाल्हि आई, मां त को दोस्त आहे ख़ैर पा उहो चए थो पाण वेठूं, मां चयो छॾ हाणे तिन खे अचो त पाण हिक ॿिए सां वेहूं, पाण वेठूं। साईं गुलाम रसूल मुंहिंजी पाण में 1-to-1 मुलाक़ात, असां पाण वेठासीं। असां ॿिन्हिनि कोई यार कोन्हे, वहिमल बि साईं पंहिंजे आख़िरी ईंदो त मूंखे कॉल कंदो, जेकॾहिं मां लखीअ वेंदुसि त साईं खे कॉल कंदो, जेकॾहिं साईं लखीअ में न हूंदो त दुकान लहंदुमि, मिठाई जी दुकान ते लाज़मी लॾूं खाईंदुसि। असां पोइ अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का असां पाण ॿाहिरि सभु जेके दोस्त आहियूं कुल पाण ॿाहिरि साईं असां वेठासीं। असां किन शयुनि ते मुतफ़िक़ थियासीं। उन खां पोइ ॿी वेख साईं इंतज़ार साहिबु असांजी साईं अमाला जी, साईं गुलाम रसूल जी, इहे ॿिए खां सभु मुंहिंजे घर ते सखर। उन ते साईं मुमताज़ शाह जी ज़िद कई, साईं न पियो ठहे। साईं मुमताज़ शाह ओजन जी हेठि मथे ॻाल्हि, साईं इंतज़ार निमाणे अंदाज़ में चयो, मुंहिंजी अखियुनि में पाणी हुयो ऐं मां अंदरि कमरे में वियुसि। उतां मां पंहिंजे भाउ सां कयो त मुमताज़ शाह खे वठी अचु, सभु शयूं आख़िरी न आहिनि, लाज़मी काथे ठाह लिखणो पवंदो। मुमताज़ शाह बि चए त मां अॼु खां पोइ सियासत छॾी, पेटीएल सां मुंहिंजो वजह वास्तव ई न आहे। मां चयो इहो बि न काड़जे, साईं इंतज़ार साईं संगत मां कई आहे, हेॾी बेमुतादी न मोटंदी। उन खां पोइ साईं मुमताज़ शाह साम्हूं वेठो आहे, मां पंहिंजे भाउ जे रूबरू मुमताज़ शाह खे ॿई हथ पेरनि ते रखिया त मुमताज़ शाह ग़लति फ़ैसिलो थिए थो, सही फ़ैसिलो थिए थो, क़बूल कर। साईं जन अंदरि कमरे विया, ॿाहिरि निकिरी विया, का ॻाल्हि कयूं त मां साईं जन खे चयो त मां चयो ॿोरा सम्झनि पिया, उठ रोइनि पिया। तव्हां अंदरि वियो, मां मुमताज़ शाह खे चयो साईं यार हीअ ॻाल्हि कंदे पर हीअ ॻाल्हि क़बूल कजे। साईं इंतज़ार कयो त इहो कमु सालकनि जो आहे। साॻी साईं जन ॻाल्हि कई, उहा ॻाल्हि क़बूल थी। उन ॻाल्हि खे अमली जामो पाराइण जे लाइ असां दिली तौर ते कोशिशि में वियासीं त उन खे अमली जामो पाराइजे उन ॻाल्हि खे। पोइ इलेक्शन कमीशन जूं ॻाल्हियूं आयूं, उन में सभु शयूं असां तइ कयूंसीं। असां हिकिड़ी शइ एक्स्ट्रा तइ कईसीं त जेका सालियानी जेका इलेक्शन कमीशन आहे, साईं मुमताज़ शाह जो ज़िद हो त मूंखे चेयरमैन मिले। साईं सां मां हाथ मिलायां थो ॿाहिरि, पर साईं वेठो अंदरि कमरे वठी, मां साईं मुंहिंजी सिधी सी ज्यादती आहे, जे तोखे चेयरमैन मिले। खटियल तालुको उहो आहे, जे ठाह करणो ई न आहे त पोइ बि ॻाल्हि आहे, चेयरमैन ई न, पर पोइ बि जेकॾहिं एॾो संगत खे सताइजे तोखे सेक्रेटरी ॾियनि, उते इहा शइ तइ थी। उबावड़े में खटियल झूम जो छा फैलावारे जो हुयो, उते इहा शइ हा, जिथे